अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ठरी मीरवा। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान ठरी मीरवा पारां चाइल्ड प्रोटेक्शन इंसानी हक़ूक़ सेमिनार मुनक़द कई वई। सेमिनार में ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान के चेयरमैन महबूब अली चांग, मैडम अनीसा बलोच, लाल बख्श बालाई, डॉक्टर अब्दुल लतीफ़ बालाई, मैडम अनवर सालेह, गुलनाज मंजूर दस्ती और वुमेन चाइल्ड प्रोटेक्शन सेल डिस्ट्रिक्ट खैरपुर की इंचार्ज महनाज बोजदार और उन जी टीम वॾे तादाद में शिरकत कई। उन मौके ते औरतन पंहिंजा मसला ॿुधाया ऐं मैडम महनाज बोजदार औरतन जा मसला ॿुधी हल कराइण जी ख़ातिरी पिण कराई। उन मौके ते मैडम महनाज बोजदार चयो त नंढी उमिरि शादी कानूनी तौर ते ॾोह आहे। वधीक चयो त जेकॾहिं किथे बि कंहिं औरत ते तशद्दुद थिए या कंहिं इलाइक़े में 18 सालनि खां घटि उमिरि जी शादी कई वञे त उन जो इतला असांखे ॾियो त असां फौरी तौर ते पहुची एक्शन वठंदासूं ऐं इतला ॾींदड़ जो नालो राज़ में रखियो वेंदो। उन मौके ते ह्यूमन राइट्स तालका ठरी मीरवा जे सदर गुलाम शबीर ख़ासकेली, मंजूर हुसैन दस्ती, इम्तियाज़ दस्ती, अल्लाह नवाज़ दस्ती, सहाफ़ी मुमताज़ अली शर, न्याज़ अली शर, जवार हुसैन लिगारी, बशीर शर, एडी शर, सलेमान सिंधी, अली असगर दस्ती, इलाही बख्श शर ऐं ॿियनि शिरकत कई।